अदी जानूल को थियो अदा जुड़िया? अदी काको मुखी वीचारो गुज़ारे वियो। आई घोड़ा कुजाड़ो तिसे? आई अंगारो त ठीक वेठो हुयो, आऊं भी वई हुयसि। अदी यो थोरो घणो को तपायस। पटेल ने डॉक्टर के कोठे आयो। हाओ ने डॉक्टर हिकड़ी सुई हई, मुखी वीचारो फतकण शुरू थी वियो। आई मुठी अदी फतकी बस साह खणी दम ॾिनई। आई मोई एड़ी केड़ी सुई हई हां जो फायदो त घोरियो, पर मुर्गो वीचारो मुखी मरी गयो। अदी आऊं चवां थो सजी हराम पाई ने मोए डॉक्टर जी आ त मोए ते फरियाद करियो से हां, सुई से इए को मानू मारे। अदी मु तो सोचो आ ने डॉक्टर के इन ही केस में झलायूं। पर अदा तू सिगो वञ, भूरे के वञी जान करे अच। अदी भूरियो वयो किथे आ? भूरो राणे जे उतारे ते हूंदो। हाओ अदी वञा। बाबा कितो जली दोम तो करे तबाक छन दवा टाइम पे खा। छो मुके तो अकेलो करे हुए। चलो जुड़ियो चाचा मिस्री है काके पटेल वारन के वठी आ ऐं मोटणमल कबर जो भी पतो कयूं अजा त खोटी थन्या न। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।